नाज़रीन, कंबर में एक तरफ़ पानी की शदीद खोट है तो बे तरफ़ वरी बासर ज़मींदार मुबैना तौर आपाशी अमले की मिली भगत से पानी चोराइण में मसरूफ़ आहिनि, जंहिं करे ग़रीब ऐं नंढा आबादगार सख्त परेशानी के आलम में आहिनि। इन हवाले से पेश है तुफ़ैल अहमद चांडियो की ही रिपोर्ट। सिंध में जिथे पानी की खोट वारो मसलो पंहिंजी जाइ ते बरक़रार है तो वरी साॻे ई हंधि पानी चोरी ऐं गैर कानूनी वाटर कोरस जोड़े करे पुछड़ी जे आबादगारनि जो इस्तेसाल करण वारो न ख़त्म थींदड़ सिलसिलो शुरू थी वियो है। कुछ अहिड़ी सूरत हाल ज़िले कंबर शदात कोट के अक्सर वाहुन ऐं शाखुनि जी भी है, जिथे बाअसर वडेरनि ऐं उन्हनि जे ख़ासम ख़ास माण्हुनि तरफ़ां सरकारी वाटर कोरस भञी करे पानी चोरी कयो पियो वञे। हारी तबको कारे गरीब नंढा बच्चा असां कंहिंखे दा वञूं, असांजी को भी गरीब असांजो को वरनाइण लाइ कोन्हे को, जेके असांजा कानूनी वाटर इस्तेमाल बंद लगा पिया आहिनि, असां कंहिंखे दा वञूं कंहिंखे चऊं असांजी आला अपील आहे त असांखे पानी ॾियो। असां नंढा बच्चा असां गरीब काॾे वेंदासीं, असां हिन महिल परेशान लगा पिया आहियूं, असां कहिड़ी मुसीबत सां मुंहुं ॾियूं। साईं असांजो अर्ज़ु आहे त असांखे पानी का शइ कोन्हे, असां पानी जे लाइ तमामु परेशान आहियूं। असांजा हिन कोन पोखिया, असां ॿिज जेको आहे सो पोखींदा आहियूं जून जे जो ईअं करे सम्झो महीनो जो 15 तारीख़ हलियो वियो। हाणे असांखे पानी जी तमामु तकलीफ़ आहे, असां इहो चऊं था त असांखे महिरबानी करे पानी ॾिनो वञे। पानी जी तमामु तकलीफ़ आहे असांखे, असां पुछड़ी वारा जेके आहियूं असांखे पानी कोन पहुतो आहे, हिन महिल ताईं को भी पानी जो असां वटि को तसवर कोन्हे। जीअं त असां वटि पाणी जे हथरादू खोट जेके गैर कानूनी वाटर कोरस आहिनि, नाजाइज़ पाइप लॻल आहिनि वारे बेराज में, हिकु उन्हनि खोट कई आहे, ॿियो मथां वफ़ा कई खोट लॻी पई आहे। पाणी असां वटि अचणु खपे आहे, 15 जून जो महीनो पियो हले, पाणी कोन्हे को। ये मथे जेके वडेरा अमीर पीर वेठा आहिनि उहे नाजाइज़ कनेक्शन कयूं वेठा आहिनि, वाटर कोरस खोटरायूं वेठा आहिनि। तव्हां ॾिसो हे ज़मीनूं सभु गिराबा लॻियूं पयूं, 15 जून आहे, पाणी कोन्हे को, फसल असांजा सुकनि था, ॿिज पोखण लाइ वेठा आहियूं, पाणी कोन्हे जो ॿिज पोखायूं। तव्हां भाउरनि खे इन लाइ तकलीफ़ ॾिनी आहे त तव्हां मीडिया जे थ्रू आला ऐवाननि ताईं पुॼायो त असां ग़रीब हारी आबादगारनि सां केॾी नाजाइज़ी आहे, केॾो ज़ुल्म आहे। मथो मानसून जो महीनो भरियो बीठो आहे, असां अञा ॿिज न आहिनि पोखिया, जे ॿिज पोखींदासीं पोइ बि इहे साॻा असांजा ख़र्च पखा हर सभु ज़ान थी वेंदा, बरसातियूं पवंदियूं, कुझु बि न थींदो। हिन मेहरान चैनल जे थ्रू असां आला ऐवाननि ताईं पंहिंजो आवाज़ पुॼाइण था चाहियूं त असांजो ॿुधो, असांजी मालिकी कयो, न नौकिरी आहे न रोज़गार आहे, पर जेके गैर कानूनी कनेक्शन कयूं वेठा आहिनि, वाटर कोरस खोटरायूं वेठा आहिनि, सरकार में एतिरो दम कोन्हे जो गैर कानूनी कनेक्शन बंदि कराए, वाटर कोरस बंदि कराए। वारे बेरेज सां वॾो ज़ुल्म आहे, नाहक आहे।